बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असी काइंड्स ऑफ एडवर्ब के बारे में पढ़ंदासूं। सब का पहिरीं जेको आहे असां एडवर्ब ऑफ टाइम यानी ज़रफ़ ज़मान के बारे में पढ़ंदासूं। एडवर्ब व्हिच शोज टाइम आर कॉल्ड एडवर्ब ऑफ टाइम। अहिड़ा ज़रफ़ जेके वक्त के बारे में ॿुधाइनि त उन्हनि खे ज़रफ़ ज़मान चइबो आहे। अचो त असां पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। असल ताबे जो एडवर्ब है उन में जो असी काइंड्स ऑफ एडवर्ब में पढ़ रहे हैं। आज जो असी एडवर्ब्स ऑफ टाइम ज़रफ़ ज़मान के बारे में पढ़ंदासूं। इते असां जो है लिस्ट में कुछ जो एडवर्ब ऑफ टाइम लिखा है जी है अगो, बिफोर, नाउ, देन, लेट, लेटली, नेवर, ऑलवेज, टुमारो, येट, स्टिल, सून, today, yesterday, already, since, daily, every day, again, as yet, early, etc. ये जो असांजा एडवर्ब ऑफ टाइम आहिनि जेके अक्सर जो है जुमले के आखिर में इस्तेमाल थींदा आहिनि, पर किथे किथे जो है ये जुमले की शुरुआत में भी इस्तेमाल थींदा आहिनि। ये कंहिं भी एक्शन या कम जे जो थियण जे वक्त के जो शो कंदा आहिनि। इन जे करे असीं जो है इनके एडवर्ब ऑफ टाइम चऊं था। जो कोई भी जुमले में काम थियल हूंदो आहे ये जेका एडवर्ब ऑफ टाइम आहिनि उहे उन जी जेको आहे कम जे थियण जे बारे में असांखे ॿुधाइनि था त इहो कम जेको आहे कहिड़े वक़्त थिए थो पियो। इन जे करे असीं जेको आहे इनखे एडवर्ब्स ऑफ टाइम कोठींदा आहियूं। इनखे वधीक पढ़ण लाइ असां चओ जेको आहे मिसाल ॾिसूं जीअं आहे ही कम्स लेट। त हिते भी जेको आहे फिर असांजो वर्ब कम आहे उन जे जेको आहे थियण जे बारे में जेको आहे ॿुधाइनि था पिया त ही कम्स लेट। तो कहीं माना हू जो है देर से अचे तो इतने भी जो है लेट असो है एडवर्ब ऑफ टाइम है जो कहीं अचण जो वक्त जो वो बुधाए तो पे। अड़े तरीके से जो है दे विल गो टुमारो। इतने पे जुमले में असां जो कहीं अचण के बारे में खबर पे थी पई एडे जुमले में जो असांखे कहीं वञण की खबर पे थी पई। फर्स्ट जो दे विल गो उहे वेंदा हाणे जो कॾहिं वेंदा सॉरी केड़े टाइम वेंदा। इते जो है असांखे टुमारो जो शो करे तो वो जो एडवर्ब ऑफ टाइम है जो कहीं जे वञण जो असांखे एग्जैक्ट टाइम ॿुधाए रहियो आहे त ये कॾहिं जो वेंदा। इते भी जो असांजे वर्ब फेल जो गो है उन जे जो थियण जो एक्शन जो है टाइम के शो करे रहियो आहे। अहिड़े तरीक़े सां वी वांट टू सी हिम सून। त हिते भी जो सून है इहो भी जो है एडवर्ब ऑफ टाइम तौर इस्तेमाल थियो है जेको असांखे जेको आहे कहीं जो वी वांट टू सी हिम असीं उनके ॾिसण चाहियूं था कॾहिं सून माना जल्दी। हाणे चवण जो मक़सद इहो आहे त जॾहिं भी असां जेको आहे एडवर्ब ऑफ टाइम या एडवर्ब ऑफ टाइम के बारे में पढ़ंदासूं त उन जो असां क्वेश्चन या सवाल कंदासीं असां वो जो है वेन जे जो उन सां सवाल कंदासूं। ऐं जॾहिं असां वेन जो सवाल में असां जो पुट अप कंदासूं तो उन जो जवाब जेकॾहिं असांखे वेन जो जवाब अचे तो पियो जीअं ही कम्स वेन हू कॾहिं ईंदो। हिते वेन के जवाब में जो लेट अचे तो पियो तो असां इनखे एडवर्ब ऑफ टाइम चवंदा। जॾहिं भी जो एडवर्ब ऑफ टाइम के बारे में असां जो को सवाल पुछंदासूं तो उनमें वेन लाज़मी इस्तेमाल थींदो। ऐं जॾहिं को लफ़्ज़ एडवर्ब जो उन जुमले में इस्तेमाल थियल आहे उहो जेकॾहिं वेन के जवाब में अचे तो पियो उहो जेकॾहिं वेन जो आंसर करे तो पियो तो असां सम्झी वेंदासीं त उन लफ़्ज़ में जो लफ़्ज़ है वो एडवर्ब ऑफ टाइम है। जी वो ही कम्स लेट ही कम्स वेन हू कॾहिं अचे तो जेकॾहिं वेन के जवाब में लेट अचियो तो असां सम्झी चई सघूं था त इहो लेट जो है असांजो एडवर्ब ऑफ टाइम है। दे विल गो वेन उहे कॾहिं वेंदा। इते भी जो है टुमारो जो है असांजो वेन के आंसर में अचे तो असां इनके भी चई सघूं था इहो भी असांजो एडवर्ब ऑफ टाइम है। अहिड़े तरीक़े सां we want to see him soon we want to see him when असीं कॾहिं ॾिसण चाहियूं था। इते भी जो असांजो क्वेश्चन है उनमें वेन इस्तेमाल थियल आहे ऐं वेन जे आंसर में जो है सून अची रहियो आहे त असां हिते जो सून खे चई सघूं था त इहो असांजो एडवर्ब ऑफ टाइम है। अली डज हिज होमवर्क नाउ। अली पंहिंजो कम हाण करे रहियो आहे। त इते भी जो नाउ आहे उहो जो आहे एडवर्ब ऑफ टाइम के शो करे रहियो आहे। त अली जो होमवर्क आहे वो हाण करे रहियो आहे। हाण जो एडवर्ब ऑफ टाइम के शो करे रहियो आहे। माना नाउ जो है असांजो एडवर्ब ऑफ
टाइम के शो कर। शी वेंट यस्टरडे, शी वेंट वेन हुआ करे हुई, शी वेंट यस्टरडे, इते भी यस्टरडे जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ टाइम के शो करे रहियो आहे, जेको कंहिंजो वञण जेको असांखे वक्त ॿुधाए रहियो आहे। उन खां पोइ आहे जे मां तव्हां चऊं त अक्सर जेको एडवर्ब ऑफ टाइम आहे उहो हमेशह जुमले जे जेको आहे आख़िर में इस्तेमालु थींदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं जेको आहे उहे जुमले जे शुरूआत में बि इस्तेमालु थींदा आहिनि। जीअं हिते आहे आमद स्टिल रीड्स अ बुक, आमद अञा ताईं जेको आहे बुक पढ़े थो, हिते स्टिल जेको आहे उहो कंहिं कम जे थियण जो वक्त जेको आहे ॿुधाए रहियो आहे। इन जे करे असां हिते चई सघूं था त स्टिल बि जेको आहे असांजो एडवर्ब ऑफ टाइम आहे। उन खां बाद में देन वी वेंट होम, तंहिं खां पोइ असीं घर वियासीं, त इते जेको देन आहे जुमले जी शुरूआत में आयो आहे ऐं इते देन जेको आहे उहो एडवर्ब ऑफ टाइम खे शो करे रहियो आहे। इन जे करे इहो असांजो जेको आहे एडवर्ब ऑफ टाइम आहे। आज जे लेक्चर में असीं जेको आहे एडवर्ब ऑफ टाइम यानी ज़र्फ़ ज़मान जे बारे में पढ़ियासीं। त जॾहिं बि जेको आहे जुमले में जेको को बि एक्शन या कमु थियल हूंदो आहे त हमेशह उनजो जेको आहे को वक़्तु जेको आहे उन में मुक़ररु थियल हूंदो आहे, उनजो वक़्तु जेको आहे ॿुधायल हूंदो आहे। उहो वक़्तु जेकॾहिं असां जेकॾहिं सुवाल पुछूं था वेन, त वेन जे जवाब में जेकॾहिं उहे लफ़्ज़ असांजा अचनि था त इन सम्झो असांजो जेको आहे एडवर्ब ऑफ टाइम जेको आहे उन में शो थिए थो पियो। जीअं असांजो पहिरियों जुमलो हो ही कम्स लेट, ही कम्स वेन, हाणे जेकॾहिं वेन जे जवाब में लेट आयो त असां चई सघूं था त एडवर्ब ऑफ टाइम आहे। जॾहिं बि असां जेको आहे एडवर्ब ऑफ टाइम खे जेको आहे सुञाण चवंदासीं या असां उनखे ॾिसणु चाहींदासीं त असां जेको आहे वेन जे हुन सां जेको आहे सवाल पुछंदासीं ऐं वेन जे जवाब में जेकॾहिं असांखे जेको आहे एडवर्ब अची वियो त पोइ असां उनखे जेको आहे एडवर्ब ऑफ टाइम चवंदा आहियूं। इंशाअल्लाह के लेक्चर में असीं जेको आहे एडवर्ब ऑफ प्लेस यानी ज़र्फ़ मकान जे बारे में पढ़ंदासीं। उम्मीद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेके तव्हां पसंदि आयो त लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।